नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त के मेड़ा मां खबर ॾींदड़ फरीदाबाद काचे जे ॻोठ मथी अख कटाई जो रवासी नौजवान ज़फर अली चांडियो खे 14 महीना अॻु खंबे गुम कयो वियो आहे, जंहिंजी आज़ादी लाइ अॼु 205 ॾींहनि खां वठी वारिस बुख हड़ताल जारी रखियो वेठा आहिनि। हिननि चयो त असांजो प्यारो ज़फर अली चांडियो कानूनी तरीक़े सां कोर्ट में पेश करे खेनि ज़ाहिर कयो वञे। कुझु महीना अॻु ज़फर चांडियो जो वालिद साहब बि पंहिंजे बचड़े जे सदमे में फौत थी वियो हो। हिननि चयो त असां सख़्त परेशान आहियूं, असांजो हिकु ॾींहुं बि ॾुखियो थो गुज़रे। हिननि चयो त असां चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान, आर्मी चीफ, सिंध हाई कोर्ट ऐं ॿियनि आला इख्तियारियुनि खां मुतालबो कयूं था त असांजी बुख हड़ताल जो नोटिस वठी असांजे प्यारे ज़फर अली चांडियो खे कोर्ट में पेश कयो वञे। हिन भलारी ईद जे सदके असां सख़्त परेशान आहियूं, जंहिंमें वारसन ज़ाकिर चांडियो, अली चांडियो, आसिफ चांडियो, ज़ाहिद चांडियो, आमिर ख़ासकेली ऐं ॿियनि जी अॻवानी में बुख हड़ताल जारी रही। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।